अब हाणे लालू वारे ॾिसे जी सिदारत टिल्लू मल्लू करे या को आलिम करे। हिननि जा 4000 मौलवी देवबंदी गॾु छा अॼुकल्ह जेको हिन जो मुला फज़लू हले पियो न, इन जो पीउ हो मुफ्ती महमूद, उहो बि उन मीटिंग में वियो हो हितां पाकिस्तान मजा। मुंहिंजा प्यारा भाउ दीदे सभई 4000 मौलवी वेठा हा, सदारत करायो इंदिरा गांधी को। मज़ो थियो हूंदो न सही त ऊपर साड़ी नीचे दाढ़ी, अब आओ न सही साड़ीअ वारी रन मथे काफरियाणी ऐं हे हूअ बि सुर्खियूं पाउडर हणी ॾाढी ठही ठुकी वेठी हूंदी। मुलनि जा बाबा त पाणी थी विया हूंदा, लज भिड़ा विञाए छॾियव, मौलवियुनि खे कंधु हेठि कराए छॾियव। पर असां चवंदासीं अल्हम्दुलिल्लाह सुन्नत अल जमात जो कर मथे आहे। इहे गांधीअ जा चेल्हा, इहे मुंहिंजा प्यारा दोस्त नेहरूअ जा चेल्हा, गांधी ऐं नेहरूअ जे मुंहिंजा प्यारा दोस्त अदीज़, गांधी ऐं चेलू नेहरूअ खे सलाम करण वारा, उहे इंदिरा गांधी खां सिदारत छो न कराईंदा? असां सिदारत कंदासीं जेकॾहिं अब्दुल कादिर जीलानी अचे त उनखां कराईंदासीं, हा या न? साईं मशहूरनि वारो अचे त उनखां सिदारत करायूं, छोड़ो पीर गफ़ारी हुजे त उनखां सिदारत करायूं, को आल बैत सैयद हुजे उनखां सिदारत करायूं। पर हिननि खे त नसीब ई हो जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्मा, जहिड़ो मोह तहिड़ो बोचड़ो। ऐं हिननि जो हा हिकिड़े खे गैरत आई, हिकिड़े खे राज बेगैरता छा, हिकिड़ो एहतशामुल हुकन जो देवबंदी हो, उन चयो यार मारे विधो असांजो क़यामत ताईं कंधु झुकाए छॾियो आहे। हिकिड़े खे हया थियो, छा थियो बा लखनि मां हिकिड़ो सचो थियो त कहिड़ी ॻाल्हि थी भई? मुंहिंजा प्यारा भाउ दी दोस्तो, हाणे जंहिंजो मज़हबी इंडिया जी मेडन हुजे उन्हनि जे मथां कहिड़ो एतबार आहे? ख़ुदा जो कसम आहे, मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक सहाबन किरामन जनाज़े खां पोइ दुआऊं घुरियूं आहिनि। नबी करीम खुद फरमायो आहे ज़ा सल्लैतुम अलल मय्यिते फअख़लिसू लहु दुआ। मां मोहम्मद करीम तव्हां खे वसीयत थो कयां त जनाज़े जी नमाज़ पढ़ी तव्हां जॾहिं वांदा थियो त मां मोहम्मद तव्हां खे चवां थो मय्यत जे लाइ ख़ालिस दिल सां दुआ घुरो त तव्हां जी दुआ क़बूल थिए, मय्यत बख़्शिजी वञे। हज़रत उमर फारूक जी शहादत थी आहे। हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम। हुज़ूर उनखे लक़ब ॾिनो हो त मुंहिंजे उम्मत जो आलिम सहाबी आहे। ऐं हुज़ूर इहे फरमायो त अब्दुल्लाह बिन सलाम ॿियनि सभिनी खे हे कूड़ो सवाब मिलंदो, पर तोखे अल्लाह ताला ॿीणो सवाब ॾींदो। अर्ज़ कई या रसूल अल्लाह कीअं भला? पाण फरमाइनि था तू अॻ में ईसा अलैहिस्सलाम जे मज़हब ते हुए, ईसाई मज़हब खे सचो मञे, ईसा नबी ते कलमो भरियो हुई, पर जंहिंमहिल मां मुहम्मद नबूवत जो ऐलान कयो त बिना पुछा चई ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे तोखे ईसा जे ईमान आणण वारो सवाब मिलंदो, मुंहिंजे मथां ईमान आंदो थी इहो बि सवाब मिलंदी। आलिम सहाबी आहे, तौरेत जो आलिम आहे, इंजील जो आलिम आहे। हज़रत उमर जहीं ॾिहाड़े शहीद थियो आहे, उन ॾिहाड़े मदीने में अब्दुल्लाह बिन सलाम कोन्हे, ॿाहिरि वियल आहे। कंहिं ॿुधायो आहे ओ अब्दुल्लाह बिन सलाम अमीरुल मोमिनीन उमर शहीद थी वियो आहे, उठ ते चढ़ी वठी भॻो आहे त अमीरुल मोमिनीन जो आख़िरी दीदार बि कयां, जनाज़े में बि शामिल थिया। डोड़ंदो जीअं जो मदीने पाक में पहुतो। हाणे को न को अॻे टेलीफोन, न को वायरलेस, न को छा, मदीने वारो इंतज़ार त कयो पर ही को न पहुतो। हज़रत अमीर उमर जो जनाज़ो पढ़ियऊं, जनाज़ो पढ़ी सलाम जो वरायूं। अबा जागो था ला निंड्रा? हे ॻाल्हि यादि कजो, तव्हांजे कम जी ॻाल्हि अथव। असहाबन सगोरन जनाज़ो पढ़ी सलाम जो वारियो त हेॾो अब्दुल्लाह बिन सलाम उठ खे डोड़ाईंदो 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 पहुची, पर सलाम वराइजी वियो, सलाम वराइजी वियो। उठ ते बीठो आहे, पहुची त वियो, पर निमाज़ थी वई। हकल करे चई
इन सबक़्तुमूनी बिस्सलाते फला तस्बिकूनी बिद्दुआ। ओ मुझे मोहम्मद मिठे जा सहाबियो, अवा अमीरुल मोमिनीन उमर फारूक जो जनाज़ो पढ़ी छॾियो आ। माखऊं अॻ में पढ़ी विया हो, हाणे पढ़ी वियो त ठहियो, पर तरसो तकड़ न कजो, दुआ जो माखे बि शरीक थियण जो मौक़ो ॾिजो। नमाज त पढ़ी विया हो, हाणे ॿीहर नमाज कान पढ़बी, छो त शरीयत जो हुकुम आहे त ॿीहर जनाज़ो न पढ़बो आहे, हिकु दफ़ो थियो बस। हाणे तव्हां जनाज़ो त पढ़ी वियो, मूंखां अॻु कढी वियो, मां न पहुची सघुसि, पर यार तकड़ न कजो, थोरो 2 मिंट तरसो त मां उठ वेहारियां, उठ तो लहां, उठ खे ॿधां, तव्हां वटि अचां, पोइ आमीन करे गॾिजी दुआ घुरऊं त मां बि तव्हां सां जनाज़े में शरीक न थियो आहियां, भला दुआ में त शरीक थियां। असहाबनि जो हाउ असां बीठा हूं, उठ खे वेहारियईं, उठ तां लथो, उठ खे ॿधई, उन खां पोइ आयो आहे, हाणे दुआ घुरो, सभिनी दुआ घुरी आहे। ओ अदा जेकॾहिं बिदअत हुजे हा, नाजाइज़ हुजे हा, शरीयत में इन्ही जो हुकुम न हुजे हा, त सहाबी सभई चवनि हा, जंहिंमें हज़रत उस्मान जहिड़ो जवान बीठो आहे, हैदर करार जहिड़ो जवान बीठो आहे, वॾा वॾा जलील क़दर सवन जे तादाद में सहाब बीठा हा, सभई चवनि हा छा जी दुआ, जनाज़ो थियो बस, हाणे तुंहिंजो असां इंतज़ार को न कंदासीं, न को तोखे घुरण ॾींदासीं, न को असां घुरंदासीं। ऐं हो पाण बि सहाबी आहे, पाण बि बिदअत जे लाइ हुनखे को न तरसाए हा, पर अब्दुल्लाह बिन सलाम तरसायो आहे, तरसो त मां दुआ में शरीक थियां। असहाबनि बि इनकार कोन कयो आहे, उहे बि तरसिया, गॾिजी दुआ घुरियऊं। इन मां साबित आहे त असहाब पंहिंजे तरफ़ां को बि कमु कोन कंदा हा, जो कुझु कंदा हा सो मुस्तफ़ा खां सिखंदा हा। इन मां मालूम थियो त जनाज़े खां बाद में दुआ घुरण रसूलुल्लाह जी सुन्नत आहे। कंहिंजी सुन्नत आहे? ॾाढे जो कंहिंजी सुन्नत आहे? असहाबन जो अमल सरकार खुद फरमायो आहे त मुंहिंजे सहाबा किराम जे तरीक़े ते हलो। सहाबी कन नजूम बिअय्यिहिम इक्तदैतुम इहतदैतुम, मुंहिंजा सहाबी हिदायत जा सितारा अथव, जेको बि उन्हनि जी पैरवी कंदो हिदायत वारो थींदो। महबूब जे असहाबन कंहिंखां सिखियो आहे बा? चओ रसूलुल्लाह खां। ॾाढे जो कंहिंखां सिखिया? हिन मुल्क में बाहि ॿारे ॾिनी आहे, जनाज़ो बि न पढ़ो, जनाज़े खां पोइ दुआ बि न पढ़ो, कब्र ते बांग बि न ॾियो। छो न ॾियूं? हिन जी मर्ज़ी आहे त चङी तरह मैयत पादर खाए। महबूब जी हदीस आहे, तव्हांखे ॿुधायां? चओ त ॿुधायांव। आका फरमाइनि था त जॾहिं इंसान कब्र में वेंदो आहे, हुनखे माइट पूरे मोटंदा आहिनि। अताहु मलकान असवदान व अज़रकान, कब्र में 2 मलाइक ईंदा आहिनि जेके कारे रंग जा हूंदा आहिनि, अखियूं हुननि जूं तमामु ख़तरनाक सूरत में हूंदियूं आहिनि। मैयत खे कब्र में जेरो करे उथारे वेहारींदा आहिनि ऐं सुवाल कंदा अथसि, मर रब्बुका व मन नबियुका व मा दीनुका, तुंहिंजो रब कहिड़ो आहे, तुंहिंजो नबी कहिड़ो आहे, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। हुज़ूर करीम फरमाइनि था, शैतान अहिड़ो त तव्हांजो दुश्मन आहे जो मरण वारे टाइम ते कब्र में बि अंदर लंघे ईंदो आहे, तुंहिंजे आॾो अची बीहंदो आहे। मलाइक चवंदा तुंहिंजो रब कहिड़ो आहे? शैतान चवंदो आहे माॾे इशारो कर त मां तुंहिंजो रब आहियां। पोइ माण्हू भुलिजी बि चई सघे थो त इहो रब आहे जेको कब्र में आयो आहे। नबी से फरमाइनि था, जाथे बांग ईंदी आहे उतां शैतान भॼी वेंदो आहे। अव्हां जो मैयत कब्र में आहे, कब्र ते बांग ॾियो, शैतान भॼी वेंदो। मलाइक पुछंदा रब कहिड़ो आहे? कब्र वारो जुतीअ जा खड़का बि ॿुधंदो आहे त तुंहिंजी बांग बि ॿुधंदो आहे। मुस्लमान निमाज़ पढ़े चाहे न पढ़े, ग़रीब आहे, पर आदत थी वेंदी आहे, बांग ख़तम थींदी आहे, चवंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जमल कब्र ते बांग चइबी आहे, मैयत ॿुधे थो पियो, ॿुधे थो त कब्र में कलमो भरे थो पियो। हिकु त कलमो यादि आयुसि, ॿियो शैतान
कुरान भजियो मलाक चौंदा रब केड़ो थी चौंदो उहो रब आ जंहिंजो नालो अला इलाहा इल्लल्लाह तुझो नबी केड़ो आ चौंदो मां हाणे कलमो भरियो आ मुहम्मदुर रसूलुल्लाह सच बुधाए त बांग मां फायदो थियुसि या नुक़सान असां त चऊं था त यार असांजो भाउ आहे सुन्नी आहे मुस्लमान आहे गुनहगार आहे गरड़ो आहे कहिड़ो बि आहे हाणे बख़्शजी वञे यार पिछाड़ी चङाई कयोसि हे निभागा वाह बि चवनि था त भली कुटिजे भली पादर खाए कबर ते बांगड़ जो दुआ न करो बिदअत अड़े शर्म को नहीं बेहयाव तू न पढ़ी कुरान न हदीस न किताब इए तू लई मां लठ बनी जाहिलन वांगुरु जाहिल मौलवी हिनन जो को बि मौलवी इल्म वारो कोन अथव जंहिंते पढ़ंदा हन असांजो फलाणो अलामो फलाणो मौलाना ख़ुदा पाक जो कसम का हाल कोन को कई दफ़ा असां जे आड़ो भॼी विया हन किताबनि जूं भरियूं छॾिया पटका छॾिया जेके अञा ताईं असां वटि अमानत सलामत पिया थियण दावा वरी कदा असां वॾा आलिम आहियूं का शइ कान्हा कूड़ा सफ़ा कूड़ जे मथो संदरो अथनि इल्म आहे कोन पढ़नि कोन को रुगो ॿ टे बुतनि वारियूं आयतूं काफ़रनि वारियूं आयतूं मुनाफ़िकनि वारियूं आयतूं पढ़ी पढ़ी औलिया अल्लाह ते वलियनि ते हणंदा अल्लाह चवे बुत बेकार ही आयत पढ़ी चवंदा पीर बेकार अल्लाह चवे बुत कोन था ॿुधनि ही वरी आयत पढ़ी चवंदा त पीर कोन था ॿुधनि अल्लाह ताला चवंदो बुतनि में ताक़त न आहे ही चवंदा पीरनि में ताक़त न आहे वॾा बेईमान जो ख़ुदा जे कुरान जो इनकार था कनि पिया महबूब फरमायो आहे जेको कुरान जी माना फेराईंदो सो काफ़र काफ़र जो पुटु अल्लाह सही चवे बुतनि में ताक़त न आहे अल्लाह चवे बुत बेकार आहिनि अल्लाह चवे बुत कोन था ॿुधनि अल्लाह ताला थो चवे बुत मुअल अथव कंहिं कम जा कोन अथव हे वरी बेहया बेईमान वरी चवंदो ते वलियनि जे लाइ त वलीअ कोन था ॿुधनि पिया रब जो कसम आहे आम मैयत बि जुतीअ जा खड़का ॿुधंदो आहे छा था सम्झो जागो साला निंड अथव मुझे महबूब त फरमायो त आम मुसलमान आम वली छॾ पीरान पीर खे छॾ मुंहिंजे पीर जहिड़ो कंजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर नया दस्तगीर खे मञींदा अलाए न खुदा जो कसम हो दस्तगीर जे बुढ़ा बेड़ा तारिया ॻाल्हि ॿुधायां दस्तगीर जे करामत जी लाहौर जे शहर में हिकिड़े सिख शादी कई सिख जे घर जे भर में मुसलमान जो घर हो मुसलमान हुन जे ज़ाल ते बेईमान थी पियो मुसलमान ताड़ ॿधियूं वेठो आहे को ॾिहाड़ो मिले त या सिख जी माई खणा हिकिड़े ॾिहाड़े सिख पंहिंजी ज़ाल खे सतावड़े ते वठो पियो वञे सतावड़ो माना परिणियल आहियो न पोड़ी वठी वेंदा हो न साहुरे शादी खां पोइ सतें ॾिहाड़े खे सतावड़ो चइबो आहे पोइ वठियूं पियो वञे सतावड़े ते साहुरे मिलाइण हिन मुसलमान खे ख़बर पई त ज़ाल मुड़ुस ॿई पंध वञनि था हिन भलो घोड़ो तयारु करे तरार खणी पुठियां लॻुनि जंहिंमहिल घाटे झंग में पहुता त हुन सिख खे चई सरदार जी काॾे थो वञे चई साहुरे सिख वीचारे जी दिलि में मिड़ई ख़ैर पाड़े में जो रहंदा हुआ चई पोइ यार मां बि एॾे थो हलां तव्हांजे साहुरनि जे ॻोठ हे घोड़ो तोखे थो ॾियां तुंहिंजी ज़ाल खे चढ़िया हलो मां पंध थो हलां हमदर्दी पियो ॾेखारे अबा सम्झो था न सिख चयो त घोड़ो तुंहिंजो मां तुंहिंजे घोड़े ते चढ़ां तोखे प्यादल कयां मुनासिब कोन्हे हाणे हीअं कर जो तूं घोड़े ते चढ़ मुंहिंजी घरवारी खे बि खयो हल उहा औरत ज़ात आहे वीचारी कमज़ोर आहे बाक़ी मूंसां ख़यानत न कजां मूंखे ज़ामिन ॾे मुसलमान कसम ॾे त कोॾिया हूं न कुरान जो कसम आहे 50 रुपए ते कोरट जे ॿाहिरां हमरा सुरमो पियो बीठो आहे त को माखो कसम खणाए त 50 रुपयो कमाया हाय मुसलमान तो जी हालत हुनखे त पढ़ाई माई सां माज़ अल्लाह बुछड़ाई जी नियत ही सिख जो चयोसि त मुआरी ज़ाल खण त हुन अंधो घुरे हिकिड़ी अख हुनखे त ॿई मिली वियूं चए हा बिल्कुलु भाॼाई खे खयूं थो हलां
जे भला हाणे मां ख़यानत कोन कंदे चई न मांखे ज़ामिन ॾे चे हाणे हिते झंग में कहिड़ो ज़ामिन ॼाए सिख थो चवे मूंखे ॿिए ज़ामिन जी ज़रूरत कान्हे अवां मुस्लमाननि जो वॾो बग़दाद वारो पीर